अस्सलाम वालेकुम या अली मदद। जी तो दोस्तों मैं तव्हांजो पंहिंजो सिंगर मौला इमरान अली चांडियो। असां अॼु शादाब स्टूडियो कराची में आहियूं ऐं असां अॼु नात जी रिकॉर्डिंग कई आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में असां नात कई आहे। इंशाअल्लाह सिंधवासिन खे सभिनि जे अनकरीब रिलीज़ थींदी। वधीक साईं सागर शाह असांजी हिन रिकॉर्डिंग जे बारे में अल्फाज़ ॻाल्हाईंदा। अस्सलाम या अली मदद। श्री पहिरियों दोस्तों मां आहियां सैयद सागर शाह। जीअं त इमरान हिकिड़ी नात रिकॉर्ड कई आहे, तमामु घणी ख़ुशी थी। गाना गीत त हर कोई ॻाए थो पियो, बाक़ी हिन खां अलावा हीअ नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा जेको आहे सो हमरे बारी ताला इहे शयूं ज़रूरी आहिनि। हीअ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके सॼो साल सदाबहार हूंदियूं आहिनि। गाना त हली करे ख़तम बि थी वेंदा आहिनि ऐं सभिनी खे कोशिशि करणु खपे। असां बि कयूं पिया कोशिशि, तव्हां बि कयो ऐं अलाह कंदो तव्हांखे अदा इमरान जी कोशिशि तमामु घणी पसंदि ईंदी। इशफाक भाई अल्फाज़ ॻाल्हाईंदो। इन्होंने बहुत अच्छी नात पढ़ी है और आप लोगों को पसंद आएगी। और इसी तरह जो है ना गाने तो करते रहते हैं सारे, नोहे भी और नाते भी रिकॉर्ड करें। थोड़ा सा दीन की तरफ भी जो है ना माइल हों तो ज़्यादा अच्छा है। अस्सलाम वालेकुम। थोरो तव्हांखे नात जी क्लिप ॿुधाईंदासीं साईं। हा बिल्कुलु। हसन हुसैन के नाना नबी के मिले रात मिले, नबी के मिले रात मिले, नबी के मिले प्यारे नवासों की रात मिले, प्यारे नवासों की मुझे भी के मिले, प्यारे नवासों की रात मिले, प्यारे नवासों की। बस इतना करम फरमाना मुझे अपने शहर बुलाना, ए हसन हुसैन के नाना, ए हसन हुसैन के